इसहाक लाइ मां चाहियो हुयो त मां डॉक्टर इसहाक जे लाइ मां कुझु लफ़्ज़ चवां, पर सभु जो सभु जेके अॻ में यार दोस्त चई आहे हुन जा। बसि मां हिकिड़ी शइ मां ज़रूरु चवंदुमि त इसहाक जेको तूं वझ साज़ी कई आहे, जेका दग साज़ी कई आहे, हे दग साज़ी आहे, हे ट्रेंड सेटिंग जेका अंग्रेज़ीअ में चइजे थो, ऐं उन में सच इहो आहे त मुस्तक़बिल तोखे यादि रखंदो। ऐं तव्हां जिन जिन शयुनि खे तव्हां हिते हथ में विधो आहे, सलाम अथव, ऐं तव्हांजे जज़्बे खे सलाम आहे। अॻ में जेके चेयरमैन्स हुया उहे छा उन्हनि कमाल जा उन जो कमु कया, ऐं उन जे लिगेसीअ खे, उन्हनि जी जेका पीढ़ खे तव्हां मज़बूत कयो, शाबस अथई। ऐं अलाह साईं उन जो अजुर तोखे ॾींदो। सिंधी ॿोलीअ खे जेको जंहिं नमूने सां तो डॉक्टर अहसान जेका ॻाल्हि सुहिणी कई, त तव्हां दफ़्तर खां कढी करे घरनि ते आंदी, दफ़्तर खां कढी करे मार्केट ताईं पहुचाई, इन में तव्हां वाक़ई जस लहिणो ऐं शाबस अथव तव्हांखे। ऐं आउं मुबारकबाद ॾियांव थो पियो तव्हांखे। बाख जे लाइ मुख़्तसिर हिकिड़ो जुमिलो आउं इहो चवंदा त हे जंहिं दौर में पाण वञूं था न, इहो दौर हाणे वञेव थो मशीन वारे पासे ॾे। हर हर मां चई चई जहिड़ो मूंखे अधु मशीन सम्झो वेंदो आहे। उहो दौर गुज़री वियो जो असां गूगल में सर्च कंदा हुआसीं त मूंखे हिन शइ जी ॼाण खपे। अॼु हर हिकु चैट जीपीटीअ खां थो पुछे, यानी जेको SEO जेको हूंदो, सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन जेका हूंदी, उहा हाणे हिकिड़े नवनि रुखनि में हली वई आहे। हाणे हर हिक जे हथ में हे जेको अॻे गूगल हूंदी, हाणे हथ में हे अहिड़ो फ़रिश्तो अची वियो आहे हलियो जो दुनिया जी कहिड़ी ॼाण जेका हिन खां पुछो, हिन जो जवाब में न मुंहुं किनो कयो हुजे, ज़बरदस्त क़िस्म जी डेटा ॾिए थो पियो। ऐं हिन जो वॾो हिकिड़ो करम इहो थी वियो हलियो सिंधी ॿोलीअ जो, साईं सरदार शाह साहिबु, त जेको सिंधी ॿोलीअ खे लोकलाइज़ करे हींअर दुनिया जी। ऐं भयां थो पियो त हिन ई इदारे में तव्हां बुनियादु रखियो अब्दुल माजिद फुरगड़ी इंस्टीट्यूट जो, हिन ई इदारे में वेही करे सिंधी ॿोलीअ जूं जेके अहम पेशरफ़्तूं, अहम अॻु भरायूं थियूं, उन्हनि जा ऐलान थिया। अॼु मुंहिंजे ख़्याल में इन खां वॾी केॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त मस्नूई ज़हानत जो उहो कहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें सिंधी ॿोली शामिलु नाहे। जो हिकिड़ो डपु हूंदो हुयो त सिंधी ॿोलीअ जो आईंदो अलाए किथे पहुचंदो, त मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोलीअ जे आईंदो इन टेक्नोलॉजी वारे पासे ॾे जाईदो अथव। जो तव्हां जहिड़ा माण्हू, तव्हां जहिड़ा ख़ासि तौर ते तव्हां जहिड़ा माण्हू जिन दग ठाहे इदारा साज़ी कई, उन्हनि इदारा साज़ीअ में जेका सिंधी ॿोली अंदरि दाख़िल थी आहे, मूंखे इन दुनिया जे पासे खां को डपु कोन्हे। बाक़ी जेका आदि डॉक्टर तमीना ॿुधायो जेका माउ वारी ॿोली आहे, उन खे तव्हां असांजो फ़र्ज़ु आहे त उहा असां निभायूं। हाणे उन खे कीअं पहुचाए सघिजे थो, उन जे सिंधी जेको असुलु जेको लोक ॾाह पाउ आहे कीअं महफ़ूज़ रखी सघिजे थी। ऐं सिंधी ॿोली सर, अॼु तव्हां जेकॾहिं चैट जीपीटी, जमनाय, ग्राहक या जेके ॿिया जेके आहिनि, उन्हनि खां तव्हां पुछा कंदो त सिंधी ॿोलीअ में जवाबु ईअं थी पई ॾिए जीअं कंहिं अंग्रेज़ खां पुछो वञे, पोइ रुकिजी जवाबु ॾिए। हाणे सिंधी ॿोलीअ सां हिकिड़ो थोरो जेको आहे मसइलो, उहो आहे सिंधी ॿोली दुनिया जे घणनि ॿोलियुनि खां थोरी मुख़्तलिफ़ ॿोली आहे। ऐं मुख़्तलिफ़ इन करे जो हिन जो जेको आख़िरी आवाज़ु आहे उहो मुतहरिक आहे। किताब साईं नफ़ीस मिलिया। अञा ॿुधो, हिकिड़ी जेका जो साईं नफ़ी साहिबु मिलियो हुयो, मां जॾहिं चवां थो पियो, हिन ॿोलीअ जे लफ़्ज़नि सां असां जॾहिं चिता अंदरि डेप्थ में वञूं था पिया, त ख़बर पई त इहो हिकु लफ़्ज़ु आहे, छड़ो आख़िरी सुर मटिजण सां हुन जे ग्रामर जी बिहकई सॼी मटे थो छॾे। हू मुंहिंजो घरु आहे, हू असांजा घर आहिनि, मां घरु आहियां। हाणे जेको मां घरु आहियां में छा पेश ज़बर करे छॾो, ईअं ज़ेर अची वेली त हाणे इस्म सां गॾु हरफ़ जर्ब अची बीह थो पियो। कहिड़ी ॿोली आहे जंहिंमें एतिरे क़दुरु कानून न हुजनि। हाणे उन्हनि सभिनी जी डेटा किथां मिलंदी? असुलु मसइलो वॾे में वॾो डेटा जो हुयो, आहे, अॼु बि आहे। छो त मुंहिंजे ॻोठ जी जेका मासी मलूका आहे, उनजी अञा ॿोली हिते नाहे आई, हिते अञा अदबी तौर ते आई आहे, हिते शाइरीअ जी आई आहे। पर आउं जॾहिं बाख जो जॾहिं ज़िक्र कयां थो पियो, त इहो जेको नौजवान जेको दोस्त हींअर दुबई में वेठो आहे उबैद, ऐं जेको हिते जेको कामरान जेको माशाअल्लाह सां सेहतमंद क़िस्म जो नौजवान जेको हींअर आयो, शाबस अथव। तव्हांजी बाख, तव्हांजी इहा एप्लीकेशन में जेका मूंखे सभ खां वधीक भली ॻाल्हि लॻी, इहा इहा ई त तव्हां छड़ो अॼु जी घुर्ज न पूरी कई आहे, पर आईंदे जी बि घुर्ज पूरी कई आहे, जो हुन में तव्हां जनरेटिव AI जो बि तव्हां हुन में कोडिंग रखी छॾी आहे। सुभाणे इन्हनि बेतनि खां, इन्हनि बेतनि जे बुनियादनि ते डेटा सेट जेके ठहंदा, तव्हां सम्झा थो साईं सरदार शाह साहिबु हुजे, हसन दर्स हुजे, अयाज़ गुल हुजे, शेख अयाज़ हुजे, उनजा जेके दोहा आहिनि, जेके ॾोहीड़ा आहिनि, जेके उनजा ॿिनि सिटुनि जा आहिनि, उन्हनि जे पोयूं थीम आहे। तव्हां जेकॾहिं बाख चिताए ॾिसंदव त बाख में छड़ो सर्च कयो त मूंखे ॾुख ते शेर खपनि,
मूंखे ख़ुशीअ ते शेर खपनि, मूंखे बेवफ़ाईअ ते शेर खपनि, मूंखे परॾेह जा शेर खपनि। त लिहाज़ा उते लफ़्ज़नि जूं, उते शाइरीअ जी हिकिड़ी मुकमिल तौर ते कैटेगरीज़, जेके ज़मरा आहिनि, जेके भाङ आहिनि, उहे सभ जो सभु मौजूदु आहिनि। ऐं साईं आउं सम्झां थो बसि सिंधी शाइरीअ में इहा पहिरीं ऐं पौंदी जेका तव्हां ठाही आहे, ऐं तव्हां जसु लहिणो ऐं तव्हांखे मुबारक हुजे हिन शइ ते। मां जेको हींअर मुंहिंजा जेके मथे साईं जिन वेठा आहिनि, मां घणो वक़्तु मां कोन वठंदुसि। आख़िरी जेका मां ॻाल्हि चई मां लहंदुसि त इहा बाख जेका तव्हां कई आहे, इन खे बाख ताईं न रखिजो, इन खे अॻिते सिजु वधण लाइ अॻिते वधाइजो। ऐं इन बाख ते, बाख जे बुनियादनि ते तव्हां मुस्तक़बिल जूं अञा ॿियूं सिरूं ज़रूरु विझिजो। इहा मुंहिंजे पासे खां तव्हांखे वेनती आहे, मिनत आहे। महिरबानी करे इन जे हिकु हिकु लफ़्ज़ जे पोयों छंदु ज़रूरु विझिजो, जेको तव्हां में ऑलरेडी पियो आहे, पर इन हिकु हिकु लफ़्ज़ जे पोयों तव्हांखे किलकबुल माना ॿुधाइजो। रोमन स्ट्रक्चर विधो अथव त उनखे अंग्रेज़ीअ जी माना ॾिजो, ताकी इटली, रशिया, चाइना, जापान, उहे सभ जो सभु ॿोलियूं तव्हांजे ॿोलीअ सां ईअं ई गॾु हलनि, जीअं कार जे जेके टिनि लाइनुनि जो हिकिड़ो रस्तो हूंदो आहे, तव्हांखे ख़बर पवंदी हेॾो चीनी ॿोली थी हले, हेॾो जापानी ॿोली थी पई हले, उनजे विच में सिंधी बि उन ई रफ़्तार सां हले जंहिं रफ़्तार सां अंग्रेज़ी हले थी पई। ऐं इन जा बुनियाद तव्हां जॾहिं जेका बाख एप्लीकेशन ठाही आहे, ॿियो विटाईपीडिया, मां सम्झां थो त विटाईपीडिया मां ज़ाहिरा उबैद मुंहिंजे टीम जो हिसो हुयो। ऐं साईं वरी बि मां हिकिड़ी कयां, छो त हिन ई मेले ते इफ़्तिताह थी रहियो आहे उनजो, जंहिंमें आउं सम्झां थो त बाख जा बि जेके बुनियादी आहिनि। अॻ में साईं सरदार शाह साहिब जिन खे थोरो इतलाउ हुयो, मां चाहींदुमि त साईं सरदार शाह साहिब उन वेब पोर्टल लतीफ़ जो अॼु उन ज़रूरु दीदार वठे। अॻ में 130 ॿोलियुनि में दुनिया में लतीफ़ साईं जो पैगाम ट्रांसलेट थियल हुयो। असां हींअर जेको 10 अगस्त ते रिलीज़ था पिया कयूं नओं वर्जन विटाईपीडिया जो, हुन में 230 100 ॿोलियूं असां वधायूं आहिनि। ऐं असांखे इहो फ़ख़ुरु थिए थो पियो त भिटाईअ जो तव्हां नालो त छॾियो, पर जेकॾहिं का सर्च इंजिन जनरेटिव AI चैट GPT खां पुछो त 17वीं सदी जा वॾा मुफ़क़िर कहिड़ा आहिनि, त 5 नंबर ते 4 नंबर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मिलेव थो। लख तव्हांजी वॾी महिरबानी।